बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम साईं जेके मथे स्टेज ते वेठल आहिनि ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल मुंहिंजा सभई मोहतरम साईं, अस्सलामु अलैकुम। साईं अंसारी साहब असांजो मोहसिन हो ऐं ईअं खणी चऊं त असांजो मेंटोर बि हुयो, त असांखे खोड़ रस्ता ॾेखारण वारो माण्हू हो। साईं जॾहिं वाइस चांसलर थी आयो त उनखे सवलनि लफ़्ज़नि में जेकॾहिं मां 3 हिसनि में विरहायां, छाकाणि त इलाही ॻाल्हियूं दोस्तनि कयूं आहिनि, मां सिर्फ़ु जेके मुंहिंजूं यादगिरियूं साईं सां आहिनि उहे शेयर कंदुसि तव्हां सां। जॾहिं शागिर्द हुआसीं त जेको आहे सो होशियारु हुआसीं ॿियनि जे भेट में, ऐं उहो दौरु अहिड़ो हो जेको ॾुखियो दौरु हो। साईं जन वेठा आहिनि ऐं उनजी शाहिदी बि ॾींदा, फ़ौजी हुआ, खोड़ ॿियूं धुरियूं हूंदियूं, पोइ टास्क कमेटियूं ठहंदियूं, ऐं असांजो हिकिड़ो ॿियो मोहतरम हूंदो हो जेको आहे सो उॼण साहबु। उन वक़्तु उहो प्रोवोस्ट बि हूंदो हो त स्टूडेंट एडवाइज़र बि हूंदो हो। पोइ उन असांजी साईं सां वाक़फ़ियत कराई, ऐं पोइ जॾहिं बि का टास्क कमेटी या का कमिश्नर साहब सां मिलण वेंदी हुई या SMLA हूंदो हो उन ज़माने में, उहे शागिर्दनि खे घुराईंदा हुआ त बाबा अचो, अची पोइ उहे हिदायतूं जारी कंदा हुआ त बाबा तव्हां शरीफ़ थी वञो, हीअं थी वञो, हीअं थी वञो। पोइ साईं अंसारी साहबु चवंदो हो मूसा साहब खे त यार हिन ख़लील खे वठी वञिजो, छो जो इहो पोज़ीशन होल्डर बि आहे ऐं ॻाल्हाए बि थो, त भला को सुठो असरु पवंदो यूनिवर्सिटी जे हवाले सां। शागिर्दी जो ज़मानो तमामु सुठो गुज़रियो। उन खां पोइ जॾहिं फाइनल ईयर थियो त लॻासीं त का नौकिरी वोकिरी मिले। ॿियनि चइनि पासनि ने अप्लाई कयोसीं। मूंखे 2 ऑर्डर आया, हिकिड़ो ज़रई यूनिवर्सिटी मां, इन ज़रई बैंक मां आयो मोबाइल क्रेडिट ऑफिसर जो, ऐं ॿियो आयो उन ज़माने में सब डिविज़नल लेवल ते साईं डेवलपमेंट इंजीनियर खणंदा हुआ, उहो आयो। पोइ साईं हिकु दो मूंसां रस्ते ते मिलियो, मूंखे चयईं त मूं ॿुधो आहे त मूंखे उॼन साहब ॿुधायो तव्हां भॻा था वञो हितां। मां चयो सर हाणे नौकिरी मिलंदी, पेट गुज़र करिणो आहे। चई यार हिते जो असां अप्लाई इहो ॾिनी आहे एडवर्टाइज़, हुन में अप्लाई कयो अथव। मुंहिंजो साईं हुते बि कयो अथसीं। चई पोइ तव्हां छो था वञो, हिते कॉम्पिटिशन त ज़रूरु हूंदी पर तव्हां हिते हुजिजो। बहरहाल शुक्र अलहमदिल्ला हिते यूनिवर्सिटी में मास्तर थी वियासीं, टॉपर हुआसीं, सुठे नमूने सां पंहिंजो वक़्तु गुज़ारियोसीं। ॿियो जेको असांजो दौरु थियो सो थियो टीचिंग ऐं एडमिनिस्ट्रेशन वारो। उन में 2 शयूं असां साईं खां सिखियूं। साईं 2 शयुनि में जेको आहे सो सभिनी खे अक्सर यादि रहंदो सदियुनि ताईं। हिकिड़ी हूंदी साईं जी पंक्चुअलिटी, ॿियूं साईं जी दिलेर आहे, ब्रेव माण्हू हो जेके साईं जी ॻाल्हियूं कोट करे। हाणे मां जॾहिं वाइस चांसलर थियो हुउसि त उते इस्लामाबाद में चवंदो हुउसि त बाबा जे VC थियो त दिलेर थियो, न त डिॼणा VC न थियो। साईं पंक्चुअल ईअं हूंदो हो त उन ज़माने में असांजा क्लास 7:30 वॻे थींदा हुआ। असां एग्रीकल्चर फार्म ते हलिया वेंदा हुआसीं, प्रैक्टिकल हूंदो हो। कॾहिं कॾहिं साईं 7:30 बजे असांखां अॻे उते बीठो हूंदो हो। असांखे अजब बि लॻंदो हो, पर साईं असांखां अॻे बीठो हूंदो हो। कॾहिं कॾहिं क्लासनि में अची ऐं जेको आहे सो चेकिंग कंदो सभिनी फैकल्टियुनि में। उन ज़माने में 3 फैकल्टियूं हुयूं, इंजीनियरिंग फैकल्टी हुई, एग्रीकल्चर फैकल्टी हुई ऐं वेटनरी साइंस फैकल्टी हुई। वेटनरी परे हूंदी हुई पर उते अॻु में ई साईं बीठो हूंदो, उस्ताद अञा क्लास में मस पहुचंदो हो। हिकिड़ो दफ़ो जो ॾाढो हिकिड़ो ज़िक्र आहे त नवां उस्ताद थियासीं, इंजीनियरिंग में पढ़ाईंदा हुआसीं, को बाइकाट वग़ैरह थियो शागिर्दनि जो। हिकिड़ो दफ़ो बि छोकिरा आया, दर खड़काए, चयूं साईं हिननि छोकिरनि खे छॾियो, बाइकाट थी वियो आहे। मूं चयो बाबा छॾियानि थो यार, मां फाइनल करे वठां, लेक्चर पूरो कयां। वरी 2-3 मिंट गुज़रिया त वरी उन ई टोले मूं 2 ॿिया छोकिरा आया, चई साईं हिननि छोकिरनि खे छॾियो, काइंडली असां जेको आहे सो हिननि खे वठी वेंदासीं। वरी मां अञा बोर्ड ॾे मस शुरूआति कई त वरी 3 दफ़ो दर खड़कियो, त मूं जीअं ई पोइ त नियारे कावड़ में चयो, मां चयो यार तव्हां जान छॾियो, मां छॾियानि थो, 5 मिंट त ॾियो। दर खुलियो त ॾिसां साईं अंसारी साहब बीठो आहे। मूंखे खिली चई त ठीकु आहे ख़लील कंटिन्यू करो। साईं जी हिकिड़ी ख़ूबी हूंदी त उहो यूनिवर्सिटी जे पूरे स्टाफ खे सुञाणंदो हो। साईं वारा हुनजी शाहिदी ॾींदा, पूरे स्टाफ। भली पोएं पासे ॾों कंहिं उस्ताद खे ॾिसंदो, सॾु कंदो त लियाकत जमाली बीह जा,
मतिलबु हुनखे हिकिड़ो यादगिरी तमामु घणी हूंदी हुई। ऐं साईं जो रोब एॾो हूंदो हुओ, उन ज़माने में साईं क्लीन शेव हूंदो हुओ, जॾहिं बि घुमंदो हुओ त सभई माण्हू चाहींदा त जेकर ॾिसूं साईं खे। अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि, रोज़ु रोज़ु कोन पैदा थींदा आहिनि। टियों दौरु असांजो शुरू थिए थो जॾहिं मां इस्लामाबाद वञा थो ऐं उते मेंबर साइंस थी वियुसि, पोइ वरी पाकिस्तान साइंस फाउंडेशन जो चेयरमैन थियुसि। साईं जन उते अल ख़ैर यूनिवर्सिटी में रेक्टर हुया। साईं असांजी जेका BOT हुई उनजो मेंबर बि हुयो साईं अंसारी साहिबु, जेका बोर्ड ऑफ ट्रस्टीज़ हुई। साईं जॾहिं मां चार्ज वरिती त साईं पहिरियों दफ़ो अॻु में बि हिकिड़ी मीटिंग में जॾहिं मां अञा मेंबर साइंस हुउसि त ईंदो हो साईं सां, वरी निवड़ी मिलबो। जॾहिं मूं चार्ज वठी चेयर पे कयो BOT जो सेशन, त साईं ॾिठो त मुंहिंजी कुर्सी जेका होॾे पोइते लॻल हूंदी, अॼु हीअं पहिरीं कुर्सी आहे हिन पासे ॾांहुं राइट ते, हिन पासे ॾांहुं। उन वक़्तु मूं वरी उते जेके मुंहिंजा दोस्त हुया, पठाण हो हिकिड़ो सेक्रेटरी, उनखे चयुमि त मां चयो यार हाणे हीअं कर जो एज वाइज़ रखो, जेके असांजा एजड माण्हू आहिनि उहे मोहतरम आहिनि, उन्हनि खे तव्हां अॻु में कुर्सियूं रखो, बाक़ी पोइ ॿिया दोस्त। पोइ हिकिड़े पासे ॾांहुं शामी साहिबु जेको फाउंडर हुयो, जेको आहे सो हिन जो पाकिस्तान साइंस फाउंडेशन जो, ऐं हिन पासे ॾांहुं साईं अंसारी साहिब जी चेयर आई। त साईं जीअं ई वेठो, शुरूआति थी त साईं मूं ॾे निहारे खिलियो, सम्झी वियो मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि। पोइ हिकिड़ी शुरूआति थी, मूं साईं वारनि खे चयोसीं हाणे तव्हां सभु बुज़ुर्ग आहियो, मां तव्हांजे हथनि जो ॿारु हा, पर हाणे हिकिड़ी सरकारी ड्यूटी मिली आहे, सरकारी जवाबदारी आहे, उनखे हलाइणो आहे। काइंडली तव्हां मूंखे गाइड कयो त पाकिस्तान साइंस फाउंडेशन खे कीअं मथे खणी हलूं। ऐं पोइ जेको मूंखे उन्हनि खां प्यारु मिलियो, साईं अंसारी साहिबु जॾहिं मीटिंग हलंदी हुई त ईअं चीच खणी चवंदो त साईं, या कॾहिं सर चवंदो हो। पोइ मां ॿाहिरि निकिरी हिकिड़े ॾींहुं चयोमांसि साईं हाणे महिरबानी कयो, तव्हां मुंहिंजा मोहसिन आहियो, तव्हां मूंखे त सर न चयो। पोइ चवंदो बाबा न, हूअं तोखे मां ॿाहिरि बाबा चवंदो आहियां, पुटु चवंदो आहियां, पर हीउ हिकिड़ो डिसिप्लिन आहे। जेकॾहिं मां उन फोरम ते वेही तोखे खां परमिशन न वठंदुसि ॻाल्हाइण जी, त इहा शइ ठहंदी कोन। तंहिंजे करे इहो मां तव्हांखे डिसिप्लिन थो सेखारियां। त उन हवाले सां चइजे थो त ॼण असां ते साईं जा अणगणिया अहसान आहिनि, जो असांखे हिते नौकिरी ॾिनई, असांखे लिड मां लाल कयईं, उन ई रस्तो खोलियो असांजो ॿाहिरि वञण जो। इस्लामाबाद रहियासीं ऐं वञी जेको आहे सो सिंध जी नुमाइंदगी कईसीं। त अहिड़ा माण्हू काफ़ी सालनि खां पोइ ठहनि था ऐं अचनि था। आख़िरी साईं सां मुंहिंजी मुलाक़ात साईं जन जे वञण खां 15 ॾींहं अॻु में थी। लंडन टाउन में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे वगण साहिबु, उनजे घर वेठा हुआसीं, त उन ॿुधायो साईं अंसारी साहिबु निमाज़ पढ़ंदो आहे, सो निमाज़ पढ़णु वियो आहे। मूं चयो यार साईं सां ज़रूरु मिलंदासीं अॼु। ॿाहिरि निकिरी अची बीठासीं, साईं जो मोटी आयो त वरी पोइ मिलियासीं, भाकुर पातोसीं। मूंखे चयईं त यार तव्हांजो टेन्योर पूरो थी वियो? मां चयो हा सर, ही ख़ैरपुर वारो टेन्योर त पूरो थी वियो। चई पोइ भला हाणे छा था कयो? मूं चयो सर हाणे बसि ॾिसूं था, अञा लिंगनि में साह आहे भला जे काथे। त खिली चई तव्हांजी मर्ज़ी आहे, पर ॾिसो अला अला वेही कयो त बहितरु आहे। मूं चयो सर ठीकु आहे, जीअं तव्हांजो हुकुम। इहा आख़िरी साईं सां मुलाक़ात ई। मां वरी कोयटा हलियो वियुसि, साईं जो आख़िरी दीदार न थी सघियो, इहो ॾुखु रहिजी वियो। मां कोयटा में हुयुसि, हालात ख़राबु, अची न सघियुसि। सो इहे ॻाल्हियूं जेके साईं जन जे लाइ सदाईं असांखे एतिराम जे उन में रखंदियूं, ऐं अलाह कंदो त साईं खे जन्नत में अला मुक़ाम मिलंदो। थैंक यू वेरी मच।